मोरो मां खे ख़बर ॾींदा हलूं। सिंधी अल्ताफ़ सूमरो जी रिपोर्ट मुताबिक़ मोरो शहर जे रहवासी बर्फ़ जे डीलर शाहिद हुसैन अब्बासी जे नौजवान पुटु हसनैन अब्बासी जे क़त्ल जी FIR मोरो थाणे ते दाख़िल। शाहिद हुसैन अब्बासी जो चवणु हो त मुंहिंजे पुटु हसनैन अब्बासीअ खे वरगिलाए खांसि लखे रुपया वरिता विया, जंहिंमें मोरो पीस बेकरीज़ मालिको मुबशिर आराइन बि मुलविस आहे, जिते पैसा जमा थींदा हुआ ऐं उतां दाइम दरसाई पैसा खणंदो हुयो। शाहिद हुसैन अब्बासी वधीक चयो त मुंहिंजे मासूम पुट खे ब्लैकमेल करे खेसि ज़बरदस्ती ज़हर पीआरियो वियो आहे। मूंसां कहर कयो वियो आहे, मूंसां इंसाफ़ कयो वञे ऐं जवाबदार दाइम बुरो खे गिरफ़्तार करे संदसि सहूलियतकारी कंदड़नि खे पिणु गिरफ़्तार कयो वञे। मुंहिंजो पुटु हसनैन अली अब्बासी खे मुंहिंजे क़ातिल दाइम दरसाई वरगलाए करे ऐं क़तलु कयो आहे ऐं मूंखे हुनजो इंसाफ़ खपे ऐं मां हिन प्लेटफॉर्म तां बि सभिनी खे इल्तिजा थो कयां त मूंसां इंसाफ़ कयो वञे ऐं जेका हाणे मुंहिंजी FIR थी आहे त हाणे मुंहिंजा जवाबदार ॿधा वञे। महिरबानी करे। अदा दाइम दरसाई वाला जेको आहे जंहिं ते इल्ज़ाम हणो पिया, छा इन जा अव्हांखे के सबूत मिलिया आहिनि? सबूत बि असां वटि मिलिया आहिनि, पैसा बि रिकवर थिया आहिनि ऐं जेको हीउ इंतिहा जो जेको हिन ज़ुल्म कयो आहे ऐं जेको आहे सो अदालत में असांजी सॼी नज़र आहे, कोर्टुनि में असांजी नज़र आहे, इदारनि में नज़र आहे, असांजी पुलिस में नज़र आहे, सियासी समाजी शहरनि सभिनी जी इन नज़र आहे। इहो ई ताप पकड़ियल अलाह साईं असां सां इंसाफ़ कंदो, असांखे उमेदु आहे। असांजो क़ातिल जल्दी गिरफ़्तार कयो वञे। बस